सिंधी सॼी दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड 30। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। पंजाब जो दुकानदार सोने जो बर्गर 909 रुपयनि में विकिणंदो आहे। हिकु स्ट्रीट वेंडर शाकाहारी बर्गर तयारु कंदो आहे। मथां सोन जा परत हूंदा आहिनि। जेको बि 5 मिंटनि में खाईंदो उहो मुफ़्त में ऐं उन सां गॾु इनाम मिलंदुसि 999 रुपया कैश। बर्गर में सब्ज़ी, मेवा, ड्राई फ्रूट ऐं मस्त सॉस बि हूंदा आहिनि। दक्षिण अफ्रीका मां वापसि ईंदड़ शख़्स में कोविड-19 संक्रमित पायो वियो। हीउ शख़्स 24 नवंबर ते दिल्लीअ मां थींदे महाराष्ट्र जे डोंबिवली शहर में पहुतो। हिन जी उमिरि 32 साल आहे। हू कोविड-19 जे ओमिक्रॉन सां संक्रमित आहे। चकास चालू आहे। हिकु ऑफिसर चयो त हू असिम्प्टोमेटिक आहे। कल्याण डोंबिवली महानगर पालिका उनखे क्वारंटाइन कयो आहे। आदरणीय प्राइम मिनिस्टर मोदीअ जो चवणु आहे त तव्हां सभिनी खे प्रार्थना आहे त हिन नए कोविड-19 वेरिएंट खां सावधान रहो। हुन चयो, मां संसद जे सभिनी संस्थाउनि खे चयो सावधान रहो, छो जो तव्हां सभिनी जी तंदुरुस्ती असां लाइ अवल आहे। सर्वे जे अनुसार 14 राज्यनि ऐं यूटी जे 30% औरतुनि खे पंहिंजे मर्दनि द्वारा मार ॾियणु जाइज़ आहे। इहो राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण द्वारा खुलासो कयो वियो आहे। तेलंगाना ऐं आंध्र प्रदेश में 84% मर्दनि जो ज़ालुनि खे मारणु उचित ठहियो वियो आहे ऐं हिमाचल प्रदेश में 14.8%। अणथियणी ॻाल्हि, कैनेडा जे झील में बर्फ़ जा गोला इहो मैनीटोआ झील में ॾिठो वियो आहे। आइस फॉर्मेशन अणथियणी घटना आहे। इहो त मौसम जे अनुसार थींदो आहे। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं टेम्परेचर 0 डिग्री खां घटि हूंदो आहे। सा बि क्रिस्टल फॉर्म में। कोविड-19 वेरिएंट सां हल्को रोग थींदो। ॾखण अफ्रीका मेडिकल संस्था चयो त कोविड-19 वेरिएंट सां हल्को रोग थींदो आहे। इन सां 1-2 ॾींहंनि लाइ मांसपेशियुनि में सूर थींदो, थकावट थींदो। हिन ताईं इहो ॾिठो वियो आहे त संक्रमित माण्हुनि जो सवादु या बांस न वई आहे। उन्हनि खे हल्की खंघि बि थींदी आहे। हिकु ख़ुशि ख़बर, एक्ट्रेस ऐश्वर्या ऐं अभिषेक बच्चन पंहिंजे धीउ खे इंडियन वैल्यूज़ सेखारे रहिया आहिनि। बच्चन चयो, ऐश्वर्या वास्तव में बेस्ट आहे। हुन अॻिते चयो, हूअ ज़मीन सां जुड़ियल आहे ऐं प्यारी बि आहे। हुन खे भारत जे ॻाल्हियुनि सां बेहद लॻाव आहे। हूअ मुंहिंजी धीअ खे बि सेखारे रही आहे। विशाल दादलानी चयो त एक्ट्रेस हिकु ॾींहुं 30 माण्हुनि जो खाधो तयारु कयो। भेण लाइ बर्थडे ते आलिया भट्ट जो प्यार।
मुंहिंजी भेण शाहीन भट्ट लाइ जन्म ॾींहं ते इंस्टाग्राम ते आलिया भट्ट लिखियो, जनम ॾींहं ते मुबारक। मुंहिंजी प्यारी भेण सभ खां सुठी दोस्त आहे। हुन अॻिते लिखियो, तुंहिंजे प्यार बिना पंहिंजी दुनिया या जीवन में काई कल्पना नथी करे सघां। मूंखे नथो लॻे त डिक्शनरीअ में कोई ॿियो अखर हूंदो जेको तुंहिंजे अस्तित्व जो माना खे ॿुधाए सघे। 1 नवंबर सूमरु ॾींहुं अमर शहीद भगत कंवरराम साहिब जो शहादत ॾींहुं। सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि जो शत शत नमन। मोटी आओ प्री कंवरराम प्यारा, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। सिखनि सिंधी मिठी ॿोली वरी पंहिंजी, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।